कई पिया कचे वारे इलाइक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोट महबूब सिलरो में पुलिस पारां ऑपरेशन कयो वियो आहे। पुलिस मूजिब अॻूणे एमपी मथां हमले ऐं संदसि साथी अली मोहम्मद शहर जे क़त्ल केस में घुरिबल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई वई। ऑपरेशन में 3APC चेन 10 पुलिस मोबाइलूं ऐं वॾे अंग में पुलिस नफ़री हिसो वठी रही आहे। कचे जा दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता बंदि कया विया आहिनि। अमांखे आगाह कयूं पिया उबावड़ो खां कचे वारे इलाइक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॻोठ महबूब सिलरो में ऑपरेशन कयो वियो आहे। पुलिस मूजिब अॻूणे एमपी मथां हमले ऐं संदसि साथी अली मोहम्मद शहर जे क़त्ल केस में घुरिबल जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कार्रवाई कई वई आहे। ख़बर सां शेयर कयूं पिया उबावड़ो खां कचे वारे इलाइक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॻोठ महबूब सिलरो में पुलिस ऑपरेशन कयो वियो। पुलिस मूजिब अॻूणे एमपी मथां हमले ऐं संदसि साथी अली मोहम्मद शहर जे क़त्ल केस में घुरिबल जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कार्रवाई कई वई आहे। ख़बर वासां शेयर कई पिया बाड़ू मां कचे वारे इलाइक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोट महबूब सिलरो में पुलिस पारां ऑपरेशन कयो वियो आहे। पुलिस मूजिब अॻूणे एमपी मथां हमले ऐं संदसि साथी अली मोहम्मद शहर जे क़त्ल केस में घुरिबल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई वई। तफ़सील मालूम कंदासीं हबीब रहमान चाचड़ खां। जी हबीब रहमान, वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी वीर याग अॻूणे एमपी सरदार शेरियार ख़ान शहर मथां ऐं संदसि साथी अली मोहम्मद शहर जे क़त्ल केस जे घुरिबल जवाबदार ॻोठ महबूब सिलर जे मथां जेको आहे घोटकी पुलिस जी जेको आहे चढ़ाई थी आहे। चढ़ाई दौरान जेको आहे त अञा ताईं जेको आहे उनजा जवाबदार जेको आहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं जॾहिं त हिन में एपीसी जेको चइनी एपीसी ऐं 10 खां मथे जेको आहे मोबाइलूं जेको आहिनि उहे बि जेको आहे हिसो वठी रहिया आहिनि ऐं उनखां बाद जॾहिं त एसएचओ रौती सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोली उन ॿुधायो त अञा ताईं असांखे जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इंशाअल्लाह उनखे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो ऐं असांजो जेतिरो ताईं जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न थिया असांजो ऑपरेशन जारी रहंदो। जी महिरबानी आवाज़ जी हबीब रहमान आगाह करण लाइ।